ए दुनिया रन हेफर पलीती हरगिज़ पाक न थी वेहू। जै फ़कर घर दुनिया होवे लानत उसदी जीवे हू। हुब दुनिया दी रब थी मोड़े वेल फ़िकिर कची वेहू। सए तलाक दुनिया नू डीवे जे बाहू सच पुछी वेहू। तर्जुमो, हीअ दुनिया हाइज़ा औरत वारी पलीती आहे जेका कॾहिं बि पाक नथी थिए, जंहिंजी दावा फ़क़्र जी हुजे ऐं हुन जे घर में ज़रूरत खां ज़्यादा माल मता हुजे त पोइ उन जे ज़िंदा रहण ते अल्लाह ताला जी लानत हुजे। दुनिया जी मुहबत रब ताला जे इरफ़ान ऐं अताअत खां मोड़े थी ऐं इन ई ख़तरे जो बर वक़्तु फ़िकिर करणु घुरिजे। ऐं बाहू, जेकॾहिं सच पुछो त सालिक लाइ हिन नापाक ज़न दुनिया खे 3 दफ़ा तलाक ॾियण ई बहितर आहे।